ज़ुबान जी अहमियत खां कंहिंखे इनकार कोन्हे, पर हिक अहिड़ी ॿोली बि आहे जंहिंखे बॉडी लैंग्वेज चयो वञे थो। हीअ अहसासनि बाबति ॿोली हूंदी आहे ऐं हिन खां घणो करे माण्हू वाक़िफ़ बि आहिनि ऐं आलमी सतह ते बि हुनखे मञियो वञे थो। इंसानी जिस्म जो हर उज़वो कुझु न कुझु चवे थो। ॿाहिरि चवनि था त इंसान जूं अखियूं घणो कुझु ॿुधाइनि थियूं, जॾहिं त जिस्म जा मख़सूस उज़वा बि घणो कुझु ॿुधाईंदा आहिनि। बॉडी लैंग्वेज जे माहिरनि जो चवणु आहे त जेतोणीक जिस्मानी उज़वनि जूं हरकतूं इलाइक़नि ऐं मुल्कनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, पर तंहिं हूंदे बि घणी हद ताईं हिक जहिड़ाई आहे जंहिं मां हिन फन खे सवलाईअ सां समझी ऐं सिखी सघिजे थो। बाइख्तियार माण्हुनि लाइ बॉडी लैंग्वेज जो इस्तेमालु वॾी अहमियत रखे थो। जेके माण्हू जिस्मानी तौर ते मज़बूत हूंदा आहिनि, उन्हनि में ताक़त जो अहसास ओतिरो ई वधीक हूंदो आहे। हू पंहिंजी उन ताक़त खां वाक़िफ़ हूंदा आहिनि ऐं उन जो इस्तेमालु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कंदा आहिनि। जीअं जेके माण्हू पंहिंजी बांह ऐं पेर वधीक हणंदा आहिनि, अहिड़ा माण्हू लाशऊरी तौर ते पंहिंजी ताक़त ऐं कुवत जे असर हेठि अक्सर पंहिंजा हथ कंध पुठियां रखंदा आहिनि ऐं मेज़ ते टंगूं रखी वेंदा आहिनि। आम तौर ते ॾिठो वियो आहे त उस्ताद बॉडी लैंग्वेज जो वधीक इस्तेमालु कंदा आहिनि, जेकी यादि रखण ऐं सोचण में मदद कनि था। यानी शागिर्द उन्हनि इशारनि खे यादि रखी पंहिंजे उस्तादनि जो असुल मक़सदु समझी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं इन मां शागिर्दनि जो ध्यानु बि हटी वञण जो इम्कान हूंदो आहे, जॾहिं त इन जो इहो मतिलबु नथो वठी सघिजे त जेके माण्हू बॉडी लैंग्वेज जो इस्तेमालु नथा कनि उहे वधीक फ़ाइदेमंद साबित थियनि था। रोमन ऐं क़दीम यूनानियुनि बॉडी लैंग्वेज जा इशारा समझण जी शुरूआत कई ऐं उनखे ॿोलीअ जी तौर ते समझणु शुरू कयो। अरस्तू ऐं कुझु फिलासफ़र्स इन हवाले सां पंहिंजा मुशाहिदा बि लिखिया आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि बाबति मुख़्तलिफ़ तरीक़ा ॾिना विया आहिनि। शुरूआत में रोमन माण्हुनि काफ़ी अॻु इन ॻाल्हि खे समझी वरितो हो त रुॻो वात मां निकिरंदड़ जुमिलनि सां गॾोगॾु इशारा ऐं जिस्मानी हरकतूं हूंदियूं आहिनि, उन्हनि मां बि घणो कुझु ॼाणी ऐं समझी सघिजे थो। इहा बि हक़ीक़त आहे त उस्ताद कॾहिं कॾहिं पंहिंजे शागिर्दनि ते असरअंदाज़ थियण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जिस्मानी हरकतूं इस्तेमालु कंदा आहिनि, जीअं हू पंहिंजे शागिर्दनि जे मयार ऐं संदनि सलाहियतुनि खां वाक़िफ़ थी सघनि। कम दौरान इहो ज़रूरी आहे त अव्हां पंहिंजी बॉडी लैंग्वेज जो दुरुस्त इस्तेमालु करियो, जंहिंमें कुर्सीअ ते उथण वेहण जो तरीक़ो, सिधो वेहण, साथियुनि सां बराबरि राबितो रखणु आहे। ॿियनि जी ॻाल्हि खे ध्यान सां ॿुधो ऐं पंहिंजे चहिरे ते तासुरात ते कंट्रोल रखो ऐं कावड़ तकड़ में ज़ाहिर न करियो। गॾियल राब्ते लाइ बॉडी लैंग्वेज इंतहाई अहमियत रखे थी। इन जे ज़रिए थोरे वक़्त में उहे ॻाल्हियूं ॿियनि ताईं मुंतक़िल थी वञनि थियूं जेके आम जुमिलनि में नथियूं थी सघनि। जीअं रुॻो चिताए ॾिसण सां अव्हां जो मुख़ालिफ़ समझी वेंदो आहे ऐं वधीक चवण जी ज़रूरत नाहे पवंदी। चहिरे ते सुस्ती ऐं हथ खोलण या वेढ़िजी वेहण मां घणो कुझु समझी सघिजे थो। इन सां इंसान डिघे बहस खां बची वेंदो आहे ऐं ॼण त पंहिंजो मौक़िफ़ बिना चवण जे ॿियनि ताईं पहुचाए छॾे थो।